पेशावर खैबर पख्तूनख्वा में बरसात ऐं बर्फ़बारी जो सिलसिलो जारी है, जंहिं दौरान घरनि जी छितुनि ते छिपूं किरण जे धार वाक़िअनि में ॿारनि समेत 13 ॼणा फौत थी विया। सूबाई गादीवारी शहर में वक़फ़े सां पवंदड़ बरसात सबबि हेठियां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिं सबबि ज़िंदगी जो निज़ाम मफ़लूज थी वियो। ॿिए तरफ़ मथाहें वारनि इलाइक़नि में बर्फ़बारीअ सबबि अहिड़नि इलाइक़नि जो राब्तो ॿियनि इलाइक़नि सां काटा थी वियो आहे। DMA मूजिबि बंदि रस्तनि खे खोलण जो कमु शुरू कयो वियो आहे, पर लाॻीतो पवंदड़ बर्फ़बारीअ सबबि कम में रंडक पइजी रही आहे। होॾां लोयरदेर जे इलाइक़े में हिकु घर जी छित मिटीअ जी छिप किरण सबबि 3 ॼणा फौत थी विया। रेस्क्यू 1122 मूजिबि मलबे हेठियां 4 ॼणनि जे दॿिजी वञण जो इतला हुई, जंहिं ते कार्रवाई कंदे 3 लाश हिकु ज़ख़्मी खे कढियो वियो आहे। फौत थी वियलनि में 25 वरहनि जो ज़ाहिद वल्द शेर मौला, 23 वरहनि जी औरत, 25 वरहनि जी हुरैरा, जॾहिं त 3 वरहनि जो तुफ़ला इरम उमर ज़ख़्मी थी पिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।